अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जो ड्रामे मोहराज अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर रहूं पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे हमज़ा पीउ जी अॾु अलीज़ो जे करे पंहिंजे पीउ जे साम्हूं थी बीठो आहे दोस्तों, ऐं पंहिंजे पीउ खे साफ़ साफ़ चई चुको आहे त मां पंहिंजी टीम मां अलीज़ो खे कॾहिं बि हायर न कंदुसि। हू मूं वटि आहे, मूं वटि रहंदी। तव्हांखे जेको कुझु बि करिणो आहे हुनखे मां टीम में जमो कयो आहे, हुनखे मां टीम में आंदो आहे, त हुनखे मां कॾहिं कॾहिं बि नथो सघां दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों त हमज़ा जेको आहे त अलीज़ा खे चवंदो त मां तोसां मोहबत करियां थो, ऐं हूअ चवंदी त मोहबत जे लफ़्ज़ खां मां तंग थी चुकी आहियां। मोहबत जो ज़िक्र मुंहिंजे साम्हूं न कर, मां मोहबत जे आॾो माना काफ़ी चकर हाराए चुकी आहियां। हाणे मां मोहबत करण त छा, पर मोहबत जो लफ़्ज़ ॿुधण ई नथी चाहियां, त मोहबत जो ज़िक्र मुंहिंजे साम्हूं न कयो आहे। ॿिए पासे ॾिसंदव तव्हां त हमज़ा खे शादीअ लाइ हायर कयो वेंदो दोस्तों, ऐं हू ठुप जवाबु ॾींदो पंहिंजे वालिदेन खे त मां शादी करणु नथो चाहियां, ऐं हू ज़ोर लॻाईंदा त तूं शादी कर, तोखे शादी करणी पवंदी, ऐं हमाईअ सां शादी हुनजी माना करणु चाहींदा दोस्तों। पर हमज़ा जेको आहे त साफ़ साफ़ इनकार कंदो ऐं चवंदो त मां शादी फ़िलहालु करण ई नथो चाहियां, ऐं मूं ते ज़ोर न रखो त तव्हांजे लाइ बहितरु आहे। ऐं हू ईअं ई पंहिंजो ज़ोर क़ाइमु रखंदा जीअं त हू हमाईअ सां शादी करे ऐं हू माना सुखी ज़िंदगी गुज़ारे। नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे वॾी अपडेट ॾींदा रहूं दोस्तों। त जेका आहे त सिकंदर ऐं अलीज़ो हिकु भेरो ॿीहर हिक ॿिए सां टकिरबा ऐं हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल कंदा। तंहिं ते अलीज़ो हुनखे चवंदी त शायदि तोखां पहिरीं मुलाक़ात विसरी वई आहे। तंहिं ते सिकंदर चवंदो त उहा मुलाक़ात मूंखां विसरी नथी सघे। पहिरीं मुलाक़ात जे जेको माना थप्पड़ जो जवाबु मुंहिंजे ॻल ते न, पर मुंहिंजी दिलि ते आहे, उहो कॾहिं बि माना दिलि तां हटी नथो सघे। ऐं तोखे मां अहिड़ो तड़पाईंदुमि जो तूं माना पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वेंदी, ऐं हुनखे धमकियूं वग़ैरह ॾींदो। ऐं अलीज़ो हुनखे चवंदी त जेको तोखे करिणो आहे करे गुज़र, मां सहण लाइ तयारु आहियां, तूं छा छा कंदे मां सहण लाइ तयारु आहियां। जी दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।